रब जी कुदरत ॾिसो हे हिकिड़े पासे ॾे वारी आहे दड़ो आहे, ॿिए पासे वरी पक पहाड़ साईं, पको भितर जो त साईं हे पूरो कब्रिस्तान आहे ऐं शौधा स्ट्रीट सां नाले सां आहे। चौधारी पहाड़ आहिनि हिनजे, चौधारी साईं। तव्हांखे अगरि ॾेखारियां हेॾे बि पहाड़, हे बि पहाड़, चौधारी ऐं बदर जे मुक़ाम ते साईं जेका जंग लॻी साईं। बसि ख़ैर सां नमाज़ पढ़ीसीं, बीबी आमना जी जाते ख़बर मुबारक आहे साईं, उते पहुता आहियूं उन जगह में। पर हिते चयूं उते चयूं न कब्रिस्तान वञण में ममनून आहे, त ईअं नथा वञी सघो तव्हां सां कोई लोकल गॾु हुजे या जंहिंखे ॼाण हुजे। पोइ हिन जे करे साईं मां लोकल हिते गाइड वरितो आहे। ऐं हिते साईं ॻोठनि में हे ॾिसो असांजा कबूतर माण्हू रखियूं वेठा आहिनि, ॿकरियूं रखियूं वेठा आहिनि। ॻोठ में आया आहियूं हिन वक़्तु न, माना मेन हाईवे खां बि 15-18 किलोमीटर अंदरि, जाते पहाड़ी पहाड़ बंजर बयाबा साईं। ॿुधव साईं हिते माण्हू पुछनि था पर ॿुधाए नथा, हे बि फैमिली आई आहे चवनि था पिया। मां चयो असांखे बि हो वठी थो वञे उस्ताद असां साईं। हे ॾिसो हे हाणे सिक्योरिटी बीठी आहे, हा पुलिस बीठी आहे उन बीबी आमना जी चए जेको कब्रिस्तान आहे जिते दफ़न आहिनि उहे हितां ईअं कचो रस्तो आहे पैदल अंदरि वञी करे हिन पासे ॾे। हितां जो अञा आहे 2-3 किलोमीटर अंदरि आहे। बसि हाणे सिक्योरिटी बीठी आहे हिन जे करे नथा वञी सघूं होॾे। पर हिन पहाड़नि में मथे पहाड़ ते आहे ख़ैर असां बदर वारे मक़ाम ते पहुची विया आहियूं। ऐं तव्हां ॾिसो केॾा वॾा वॾा भारी जा दड़ा आहिनि। हिकिड़े पासे खां साईं वॾा वॾा वारी जा पहाड़ ऐं हिकिड़े पासे खां पका पत्थर जा पहाड़। हिते बदर हिते डबे से हे साईं उन जगह उन अॻियां ॻोठ आहे, वरी परियां हितां ई वरी पुलिस बीठी आहे सिक्योरिटी जे करे। ऐं छो त हिते त काफ़ी सिर्फ़ पाकिस्तानी ईंदा आहिनि तक़रीबन। हिते माण्हू अची करे वरी साईं तव्हां ॾिठो हूंदो त चए बिदत कंदा आहिनि, मिटी खणी वेंदा आहिनि, पत्थर खणी वेंदा आहिनि, उते वरी नमाज़ा पढ़ंदा आहिनि। जीअं तव्हांखे ख़बर आहे असां वटि थींदो आहे। पोइ इन जे करे साईं हाणे हुते सिक्योरिटी बीहाए छॾी त उन रस्ते तो न थो वञनि, बाक़ी कचो रस्तो चए वेंदो आहे हितां अॻिते करे पहाड़नि में। उहो कब्रिस्तान आहे जाते हज़रत बीबी आमना दफ़न आहिनि। बसि साईं इंशाल्लाह कोशिशि कंदासीं ॿिए दफ़े अचो, अगरि मौक़ो मिलियो त हुते वेंदासीं, फातिहा पढ़ंदासीं। फ़िलहाल हितां ई पढ़ूं था। ऐं साईं अल्लाह पाक तव्हां दोस्तनि खे बि तौफ़ीक़ ॾे, तव्हांजूं दुआऊं क़बूल फरमाए। उठ ख़ूबसूरती आहे साईं हितां सऊदी अरब जी। साईं इहे जॻह परे त पहाड़ियूं ॾिसो था हज़रत बीबी आमना हिन पहाड़ ते दफ़न आहे। इहा उहा जॻह आहे हाणे बसि निकिता आहियूं त चौधा बदर वारे पासे ॾे। पर इहो पोयां तव्हां ॾिसो था वॾा वॾा पहाड़ आहिनि, जबल आहिनि। बंजर बयाबा जॻह आहे त हाणे बसि वञूं था पिया, अॻिते वधूं था पिया।
Tanto internet, kadang-kadang gaji semua mereka masuk benar bayar berapa, tapi dari sana sangat tidak ada bayar luar kali seperti kayak من شهداء أحد شهداء بدر. شهداء بدر يبقى بيا أحد في المدينة. إيه इसको شهداء بدر बोलते हैं इस थोड़ा चलो सीधा شوف هذا इसका हाँ कज़न ये सही पहाड़ चवनि था हिन ते लथा फरिश्ता लथा जबल ते जंग लॻी شهداء हे साईं उहो पहाड़ आहे वारी जो पहाड़ आहे साईं बसि रब जी बि कुदरत आहे रब ई बहितर थो ॼाणे हे साईं माण्हू ज़ाइरीन आयल आहिनि ما ينشسر. हे उहो पहाड़ आहे साईं शोधा बदर वारो साईं अॻे साईं उठनि घोड़नि ते जंगियूं विड़बियूं हेॾे हेॾे वॾो पहाड़ साईं हिन वक़्तु साईं बदर वारे मक़ाम ते आहियूं हे साईं बदर जे मुक़ाम ते आहियूं हेठि शहर आहे पूरो ऐं हे साईं उहो पहाड़ आहे जंहिं ते फ़रिश्ता लथा मुसलमाननि जी साईं मदद कयूं जंग जे दौरान और रब जी कुदरत ॾिसो हे हिकिड़े पासे ॾे वारी आहे दड़ो आहे ॿिए पासे वरी पक पहाड़ साईं पको भितर जो पूरो हे साम्हूं शहर साईं हिन वक़्तु बदर जे मुक़ाम ते आहियूं साईं मदीना जे वेझो आहे हितां 150 किलोमीटर मदीनो परे आहे शहर ए साईं लथा आहियूं बदर शहर में पोयों उहो पहाड़ हेॾो आहे साईं ऐं उन खां पोइ वरी साईं हे शहर बदर बदर जी बाती पे जाते साईं बदर जी जंग लॻी छो त जंहिं मुक़ाम ते लॻंदी न साईं उनजो नालो अची वेंदो चौधारी पहाड़ आहिनि वॾा वॾा पहाड़ आहिनि वॾा वॾा हे साईं हिन वक़्तु बदर जे मुक़ाम ते मौजूदु आहियां चौधा बदर ऐं हे साईं चौधारी पहाड़नि जे आहे ऐं पोइ हिते साईं इहो आहे पहाड़ जिते जंग जे फ़रिश्ता लथा मुसलमाननि जी मदद कयूं त साईं हे बसि उन कब्रिस्तान पहुची आऊं जिते साईं उहे शहीद थिया ऐं दफ़न आहिनि السلام عليكم. وجهتك على اليمين. أسأل الله لنا ولكم العافية. हे साईं हिन वक़्तु मौजूदु आहियूं शोधा बदर गज़वा बदर ऐं हे नाला उन्हनि जा लिखियल आहिनि उमर बिन नबी वकास हे साईं उहो मुक़ाम आहे जिते गज़वा बदर लॻी ऐं उनजो हे सॼो कब्रिस्तान आहे ऐं साईं उहो साम्हूं पहाड़ आहे मां अॻिते हली तव्हांखे ॾेखारींदुमि जिते जंहिं फ़रिश्ता लथा ऐं मदद कई
हिन वक़्तु साईं बदर जे मुक़ाम ते मौजूद आहियूं। हे साईं शहीदनि जा नाला आहिनि ऐं हिन जे साम्हूं ई कब्रिस्तान आहे। काफ़ी ज़ाइरीन अचनि था पिया साईं, हिते ईंदा आहिनि हेठे। अलाह तौफ़ीक़ ॾिनी असां बि आया आहियूं, रब नसीब कयो आहे। डंदण वग़ैरह साईं, खाया पिया, माखी पहाड़, कबूतर, ऐं हे उहो साईं कब्रिस्तान आहे। हिते जंग लॻी साईं। चौधारी पहाड़ आहिनि हिन जे, चौधारी साईं। तव्हांखे अगरि ॾेखारियां, हेॾे बि पहाड़, हे बि पहाड़, चौधारी ऐं बदर जे मुक़ाम ते साईं जेका जंग लॻी, हिन वक़्तु हुन ग़ज़वा बदर वारे मुक़ाम ते मौजूद आहे। شوف दवा है साईं का, हितां जी का ख़ास आहे। कंहिं साईं पाकिस्तानी खां पुछूं, उहो ॿुधाईंदो त इहो छा आहे। बाक़ी असांखे त एतिरो आइडियो न आहे। हे साईं पूरो कब्रिस्तान उहो। ग़ज़वा बदर जा जेके शहीद हुया साईं, त साईं हे पूरो कब्रिस्तान आहे ऐं शौदा स्ट्रीट सां नाले सां आहे। काफ़ी साईं ईंदा आहिनि जेके हज उमिरे ते ज़ियारतें करण, उहे ईंदा आहिनि। छो त हे मदीने खां साईं 150 किलोमीटर आहे वेस्ट में। बस साईं हाणे शौदा स्ट्रीट तां अॻे वधूं था पिया मदीना जी तरफ़। हे कुझु बदर जे मुक़ाम जा अॼु जा मंज़र आहिनि। खजनि जा बाग आहिनि, रोड रस्ता ठही विया आहिनि। हेॾो पोयों कब्रिस्तान हुयो। हाणे बसि साईं मदीने ॾे रवाना थींदा। हितां तक़रीबन 150 किलोमीटर आहे, 1.5 कलाक जी ड्राइव आहे साईं। हे साईं बदर जे मुक़ाम जा कुझु मनाज़िर आहिनि। किंग फाद रोड, बदल हर फरकान, चौधारी पहाड़ आहिनि साईं, वॾा वॾा पहाड़ आहिनि, विच में वादी आहे। ऐं हेॾो कब्रिस्तान हुयो, उहो तव्हांखे ॾेखारियो। हाणे मदीने ॾे रवानगी आहे। ऐं ओयो पोयों वारी जो जेको तव्हां दड़ो ॾिसो था पिया, हिते साईं उन ग़ज़वा जंग जे दौरान फ़रिश्ता लथा ऐं मुसलमाननि जी मदद कई। हे ॿुधो था साईं, का कमी कोताही का रहिजी वञे माज़रत थी वञे का ॻाल्हि में त माज़रत साईं, छो त मां पाण जेको ॿुधाइनि था हिते उहो तव्हांखे बयानु कयां थो पियो। हिन जे करे बाबा कमी कोताही में माफ़ी। बाक़ी साईं रब जो शान ॾिसो ऐं मुक़ाम ॾिसो बदर जो। हाणे त शकार रहियो थी आहिनि, पर मां इहो सोचां थो उन टाइम जंग कीअं हिते। हाणे त सहूलियत आहे। बसि साईं अल्लाह पाक तव्हां सभिनी दोस्तनि जी दुआऊं क़बूल फरमाए। जंहिं चयूं जंहिं न बि चयूं सभिनी मुस्लमाननि जो साईं। बसि बदर जे मुक़ाम ते आहियूं ऐं मदीना ॾे रवानगी आहे। काफ़ी साईं हिते हिननि माना हाणे काफ़ी सऊदी इन ते कमु करे, ज़ियारतनि ते, टूरिज़म ते काफ़ी कंस्ट्रक्शन हले थी पई। ऐं माशाल्लाह वादियूं ॾिसो न, मथे पहाड़ पंजर ऐं हेठि नदी नाला बरसाती जा त घटि अथनि, उते वरी वणकारी हरियाली तुसाई लॻो पियो आहे। बदर जे मुक़ाम ते आहियां दोस्तो, बदर जे मुक़ाम ते जिते जंग लॻी ग़ज़वा बदर, हुन मुक़ाम ते
ऐं हाणे त मदीने ते असां रवां दवा आया जबलनि मां थींदा पहाड़नि मां थींदा रिट पहाड़ होॾो वारी जा दड़ा पोयां वॾा हेॾो वरी रिट पहाड़ पत्थर कारो पत्थर साईं सफ़ा हिकु नंबर